कुर्बानी जा मसला। कुर्बानी जो हुक्म सन 2 हिजरी में थियो। कुर्बानी हर साहिब निसाब मुसलमान मुक़ीम मर्द ऐं औरत अक़ल ऐं बालिग़ ते वाजिब आहे। जंहिं वटि 7.5 तोला सोन या 52 तोला चांदी या उन जे मुक़ाबिल रक़म उन जे घुर्ज खां ज़ाइद मौजूदु हुजे, अहिड़ी मिल्कियत ते कुर्बानीअ जे मामले में साल जो गुज़रणु शर्त न आहे, जीअं ज़कात में हूंदो आहे। कुर्बानीअ लाइ जाइज़ जानवर। नंबर 1, दुंबो घटि में घटि 6 महीननि जो मगर थुलो मतारो हुजे जो ॾिसण में साल जो लॻे। नंबर 2, रिढ या बकरी घटि में घटि 1 साल जी हुजे। नंबर 3, गऊं ऐं मेंह घटि में घटि 2 सालनि जी हुजे। नंबर 4, ऊठ घटि में घटि 5 सालनि जी उमिरि जो हुजे। दुंबो, रिढ ऐं बकरी सिर्फ़ु हिकु माण्हू ख़रीद करे कुर्बानी करे सघे थो, उन में ॿियो भाईवार नथो थी सघे। बाक़ी गऊं में ऐं ऊठ में 7 ॼणा हिसेदार थी सघनि था ऐं हिकु ॼणो बि करे सघे थो। कुर्बानीअ लाइ नाजाइज़ जानवर। एब वारो, बीमार, ॾबरो, अंधो, काणू, बग़ैर ॾंदनि जे या जेको जानवर पैदाइशी नंढनि कननि वारो ऐं नक कपियल हुजे त अहिड़ो जानवर कुर्बानी जे लाइ जाइज़ न आहे। जेको शख़्स शरई क़ाइदनि मूजिबि साहिब निसाब जो नाहे पर उन कुर्बानीअ जी नियत सां को जानवर ख़रीद कयो त उन ते कुर्बानी वाजिब थी वई। गोश्त जी विरासत। कुर्बानीअ जो गोश्त जंहिंमें भाईवार हुजनि त अटकल ते विरासत न कनि, बल्कि वज़न करे पूरो हिसो तोरे वठनि। कुर्बानीअ जे गोश्त जा 3 भाङा करणु घुरिजनि। हिकु अल्लाह जी राह में ॾिजे, ॿियो पंहिंजनि अज़ीज़नि ऐं अहबाबनि में विराइजे ऐं टियों हिसो पंहिंजे इस्तेमाल लाइ रखिजे। सभई अल्लाह जी राह में ॾिजे त बि जाइज़ आहे, समूरो पंहिंजे अयाल जे इस्तेमाल में आणे त बि दुरुस्त आहे। जानवर पाले मतारो कयो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आली शान आहे त समीनु दुहायाकुम फइन्नहा अला सिराती मतायाकुम, मतिलब त पंहिंजे कुर्बानी जे जानवर खे चारे थुलो मतारो कयो, छो त उहे पुल सिरात ते अव्हां जी सवारी जा वहट थींदा। ई बि यादि रखणु घुरिजे त अल्लाह पाक कुर्बानीअ जे जानवर जे हर हिकु वार जे बदिले नेकी सां नवाज़ींदो आहे। ज़ुबा वक़्तु मौजूदु रहो। कुर्बानी करण वारो बहितर आहे त पाण जानवर ज़ुबा करे, न त कुर्बानी जे जानवर वटि बवक़्ति ज़ुबा मौजूदु हुजे। कासाई जी मज़दूरी जानवर मां न ॾियो। कुर्बानी जी खल या गोश्त वग़ैरह मां कासाई खे उजरत अदा न करे, कासाई खे मज़दूरी खीसे मां ॾिजे ऐं कुर्बानी जी खल ख़ैरात करे छॾिजे। दोस्तों, अॼु को ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो त लाइक करियो। हफ़्तावार दुआनि में शामिल थियण जे लाइ पंहिंजो नालो कमेंट करियो। जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त सिंधी इस्लामी ॿोली खे सब्सक्राइब करणु न विसारियो ऐं नोटिफिकेशन बेल खे दॿाइणु न विसारिजो। वरी मिलंदासीं नई वीडियो में। तेसीं ताईं महबूब सिंधी खे ॾिजो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।